अस्सलाम वालेकुम नाज़रीन, जी असां मौजूद आहियूं हींअर शाह लतीफ़ भिटाई शहर में, जिथे 283 उर्स मुबारक लगी रही मौजूद आहिनि। अचो त कुछ उन्हनि खां पाण व्यूज़ मीरपुर माथेलो जिला घोटकी। साईं महंगाई आहे या महंगाई हर मतलब मेलो ही ते गलत लॻो आहे, ग्राउंड ही गलत आहे, पीरनि जो सिस्टम ही गलत आहे। ये चेयरमैन जेको मेलो लॻारायो आहे न, गुलाम रज़ा शाह गलत लॻारायो आहे, जॻह ही गलत आहे मेले शहर में लॻणु घुरिजे जिते लॻंदो आहे 200 साल खां। असीं हिन शहर जा रहाको ॿाहिरि जा न आहियूं। मेलो ही गलत आहे। ये कारोबार किथां थींदो? किलोमीटर मेलो शहर खां ॿाहिरि 12 बजे ईंदो न ईंदो। पोइ तव्हां छा था चओ अॻे साल वरी ॿिए साल जो मेलो थिए त शहर में लॻायो हुयो? असीं था चाहियूं त आईंदे साल मेलो थिए त साॻी जॻह ते शहर में थिए जिते थींदड़ हो 200 साल खां वठी। नाज़रीन, मेले जो 283 उर्स दरगाह जो मल्हायो वञे पियो शाह लतीफ़ भिटाईअ जो। साईं असांखे ॿुधायो, कस्टमर मेले जो अॼु ॿियो ॾींहुं आहे, कस्टमर आहिनि या कोन्हनि? अञा माण्हू अचनि पिया पर ख़रीदारी घटि आहे, सफ़ा ख़रीदारी न। महांगाई घणी आहे, इन करे त कोन था अचनि माण्हू, महांगाई घणी आहे। वालेकुम सलाम। साईं ॿुधायो त महंगाई आहे? हाँ, महंगाई वाकई आहे। जानवर ॾेखारे रहिया आहिनि, तव्हांखे अचो ॾेखारी ढागी आहे, कैमरा सां था ॾेखारे रहिया आहिनि। वालेकुम सलाम। चाचा ये कितने दिन हुए तुझे इधर पे? इधर बहुत अच्छे हो गया है, पंजाब से आए हैं। तो बिरशाही सिक्योरिटी की आए? बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। माशाल्लाह डीआईजी साहब की तरफ, एसएसपी साहब की तरफ तमाम टाइट सिक्योरिटी है। सिक्योरिटी बिरशाह में थोड़ी टाइट कई वही है शाह लतीफ़ भिटाई शहर में। माण्हुनि जा व्यूज़ आहिनि त महांगाई तमामु घणी वधीक आहे। जेके झूला आहिनि, चिंगला आहिनि ऐं बाज़ारियूं सुठियूं सजाए। हिते कारोबार सही है? साईं वालेकुम अस्सलाम। साईं जेको तव्हां पहिरीं हिते स्टाइल मेलो लॻंदो शहर में सही आहे या ही पिंडाल सही आहे? साईं ॾिसो हुते शहर जे हिसाब खां मेलो माण्हू अचनि कोन था, ख़र्च वठनि कोन था माण्हू, ख़र्च एॾा थिया आहिनि, महांग वधी वई आहे, मसाड़ू वधीक आहिनि, हर शइ वधीक थी वई आहे, इन करे। पोइ चंदा सिंध गवर्नमेंट सहूलियतूं ॾिनियूं आहिनि शाह लतीफ़ भिटाईअ जे माण्हू स्टाइल वारनि खे, दुकानदारनि खे। असांखे हिते कुझु बि सलाह हिते मसाड़ा वठनि, हर शइ मसाड़ा वठंदा आहिनि। कान्हे कंहिं दुकानदारनि जे लाइ मसाड़ा सां भरी आहे, पाणी पखाली सां पंहिंजो हणायो आहे, पाणी पाण भरियूं, पैसनि जो पाणी सां भरियूं। नाज़रीन, शाह लतीफ़ भिटाई हिते माण्हू जे बांधीअर अची रहिया आहिनि, पर महांगाई जे दौर में ख़रीदारी घटि थी रही आहे ऐं हुकूमत खे खपे त महांगाई घटि करे त जीअं त माण्हू ख़रीदारी करणु। वॾी महंगाई आहे यार। तव्हां कहिड़े शहर खां आहियो? जिला घोटकी खां। जिला घोटकी। ख़रीदारी कई आहे? ओए त महंगाई ज़्यादा है। हाँ? महंगाई ॾाढी है। तव्हां थी कोई ख़रीद? ना। महंगाई जे करे इंसान परेशान आहिनि। साईं जन घोटकीअ खां आया आहिनि, इन्हनि चयो त असां घटि ख़रीदारी कई आहे ऐं इन करे महांगाई ॾाढी चोट ते चढ़ियल आहे।